टुकराठो मां खे ख़बर ॾींदा रहियूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ लाइव स्टॉक खाते सिंध तरफ़ां जानवरनि जे इलाज ऐं बीमारियुनि जे बचाव ख़ातिर हलंदड़ मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि एक्सीलरेटेड एक्शन प्लान जे फोकल पर्सन डॉक्टर आसिम अली समेजो ऐं उन सां गॾु डॉक्टर रफ़ीक अहमद गलाल, डॉक्टर हफ्तार अली बुल्लो जिन ॻोठ रुपड़ टुकराठो, अली खान खोसो, महबूब शाह ऐं सखर जे पसे गिरदारीअ में हलंदड़ प्रोजेक्टनि जे कम जो जाइज़ो वरितो ऐं ॻोठाणनि सां मुलाक़ातियूं करे जानवरनि जे इलाज लाइ दवाउनि बाबति मालूमात वरिती ऐं मालवंदनि खे बीमारियुनि खां बचाव जा सलाह मशवरा ॾिना। होॾां गश्ती दवाख़ाना सखर जे इंचार्ज डॉक्टर मोहम्मद नवाज़ उजर ॿुधायो त डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक डॉक्टर हिज़बुल्लाह भुट्टो ऐं डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक सखर डॉक्टर पीरबख्श लिगारी जी हिदायतुनि ते ज़िले सखर जे तालुके सालियोपट, रोहिड़ी ऐं पने आकिल जे बहिराड़ी वारनि यूनियन काउंसिल में सुभाणे खां फ्री वेटनरी कैंपियूं लॻायूं वेंदियूं, जंहिंमें बीमार जानवरनि जी चकास ऐं पेट जे कीड़नि खां दवाऊं ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे बचाव खां अॻुवा टैप पेरावेट स्टाफ वैक्सीन कंदो, जंहिं लाइ टेक्निकल स्टाफ ऐं वेटनरी ऑफिसर बि गॾु हूंदा।